अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, मुंहिंजे अली चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि भाइरनि खे भली अॼु मां तव्हांखे वताये फ़क़ीर जो दिलचस्प किस्सो ॿुधाईंदुसि। अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो। महिरबानी, हलूं था किस्से जे तरफ़। प्यारा दोस्तों, हिकिड़े ॻोठ में हिकु शख़्स रहंदो हो जंहिंजो नालो वतायो फ़क़ीर हो। ॻोठ जा सभु माण्हू खेसि वतायो फ़क़ीर सॾींदा हुआ। वताये खे कराची घुमण जो ॾाढो शौक़ु हो। हिकु ॾींहुं हू कराची वञण लाइ संभरियो। थेलो कुल्हे ते रखी माउ खां कुझु पैसा घुरण लॻो। माउ हिनखे ॿुधायो, अब्बा वताया, कराची शहर त ॾाढो ख़ूबसूरत शहर आहे। उते घुमण जूं केतिरियूं ई सुहिणियूं जायूं आहिनि। तूं उहे जायूं ज़रूरु ॾिसजांइ। घर खां निकिरी वतायो लारी जे अॾे ते पहुतो ऐं कराची वारी बस में चढ़ियो। वतायो कराची पहुतो, बस मां लथो त हैरान थी वियो। दिलि में चवण लॻो, वाह, रोशनियुनि जा शहर कराची, एॾियूं गाॾियूं, हेॾियूं वॾियूं इमारतूं। हिन सोचियो त जल्दी कराची घुमी वठां, किथे देरि न थी वञे ऐं आऊं रहिजी वञां। प्यारा दोस्तो, तव्हांखे वताये फ़क़ीर जो दिलचस्प किस्सो कीअं लॻो? अगरि पसंदि अचे त चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं हिकु असांखे कमेंट ॾेई छॾियो।